असरात रहसूं असरात रहसूं साकी पीण वारा किथे मुर्दा हुस्न सुनो जिंदगी वच्ची थो तू या घुराए मूंखे बिनी मां हिकड़ी त ॻाल्हि मञ तूं कंदे को मेलो ज़फर बि मूंसां रुसण थो ॼाणे रे गोत रुसण मारे छॾे नहीं इहा ई तुंहिंजी मोहबत आहे बिस्मिल्लाह जमाली साहब वेठा आहिनि ॿिया असांजा दोस्त वेठा आहिनि ठीकु आहे जेको पोएं दफ़े साईं जबले छापो ऐं सिंध पुलिस आंगुर है उहो ॿुधो आहे हे जावेद भाउ एहसान साहब अस्सलामुअलैकुम दोस्तों, उम्मीद आहे तव्हां ठीक ठाक खैरियत सां हूंदव अदा। माशाल्लाह माशाल्लाह अॼु जो तव्हांखे जेको वीडियो ॾेखारींदुमि तव्हांजी दिलि ख़ुशि थी वेंदी। हिन वक़्तु साईं असां मौजूदु आहियूं सऊदी अरब में असवान शहर खां तक़रीबन 15 किलोमीटर अंदरि, ठीकु आहे, ॻोठ में हिकिड़े में। हाणे राति आहे, तव्हांखे का शइ नज़र त न ईंदी पर वॾेरे जी औताक ज़रूरु नज़र ईंदी। मां तव्हांखे ॾेखारियां साईं सऊदी अरब में सिंध सालनि खां रहनि था पिया हिते, उन्हनि जूं कीअं बैठकां औताकां वॾेरे जूं औताकां। हे ॾिसो साईं गाॾियूं उन्हनि दोस्तनि जूं आयल आहिनि काफ़ी, ॿुधो आहे हेॾो साईं गाॾियूं बीठियूं आहिनि। हे ॾिसो बहरैन को बि गाॾियूं आयल आहिनि काफ़ी। ऐं माशाल्लाह हिते साईं मानी वग़ैरह जो बि इंतज़ाम थियलु आहे, ठीकु आहे। हे माशाल्लाह मानी लॻे थी पई सऊदी इसराइल में। हिते मंदी जो ॾिसो कीअं सऊदी अरब में थींदो आहे। ऐं साईं जन दोस्त वग़ैरह ॿिया अंदरि वेठा आहिनि ऐं हे मानी वग़ैरह हणनि था, गाॾियूं पार्किंग। हे साईं नंढो फार्म हाउस काइंड ऑफ शइ आहे, ठीकु आहे। ऐं साईं जंहिंजो आहे मक्सी साहब, उन्हनि जो माशाल्लाह तमामु बहितरीनु सेटअप हिते। हिरण बिरण हेॾे वणकारी इहो छॾियल अथनि, ठीकु आहे। गाहु बाह हुयो पियो आहे, ॿकरियूं वग़ैरह हे पूरो साईं अथनि। ऐं इन सां गॾोगॾु हेॾो वरी घोड़नि जो अस्तबल आहे, पूरो घोड़नि जो सिस्टम आहे। उहो इहे तव्हांखे ॾेखारींदा रहंदा अमेरिका जा। ऐं उन खां पोइ दोस्तनि खे ॾेखारे साईं दोस्त असां जावेद मानी लॻे थी पई। ऐं हिते ई साईं असां सां साईं जन सिंध जा नाले वारा शमन अली मीराली साहब, उहे बि मौजूदु आहिनि दोस्त। साईं मानी वग़ैरह लॻे थी पई, तव्हांखे अचो त मिलां त साईं। हिते ई असांजो प्यारो दोस्त जेको हिन इवेंट जो ऑर्गेनाइज़र
असां सां जोयो साहब मौजूद आहे ॿियो जोयो साहब ॾाढी ख़ुशी थी तव्हां असांखे इनवाइट कयो हिते। महिरबानी साईं, मोस्ट वेलकम। तव्हांखे ॾाढी ख़ुशी थी तव्हां अमेरिका मां ख़ासि उमिरि जी सादत कया आहियो ऐं असां वटि बि जा क़दम करे आहियो। असां तव्हांखे वेलकम था कयूं। वॾी महिरबानी, मोस्ट वेलकम साईं। माशाल्लाह तमामु बहितरीनु तव्हां हिते माहौल जोड़ी वेठा आहियो। असांखे त अची करे ॾाढी ख़ुशी थी बसि साईं ॾिसी करे। परदेस में इहो माहौल जुड़णु खपे। असां हिते परदेस में आहियूं, अहिड़े प्रोग्रामनि जेका सिखंदा आहियूं, तमामु ख़ुशी थींदी आहे जॾहिं फ़नकार पाकिस्तान मां हिते असां वटि ईंदा आहिनि। बिल्कुलु बिल्कुलु साईं, वॾी महिरबानी। वॾी महिरबानी साईं। लख हिते ई साईं असांखे अॼु जी महफ़िल जो घोटु साईं बिस्मिल्लाह साईं। ऑर्गेनाइज़र मेन जंहिंजे सॾ ते असां ईअं सम्झो पेरनि उघाड़े टुकंदा साईं बिस्मिल्लाह साईं। तव्हां अमेरिका में हिते असांजे सिंधी प्रोग्राम में आहियो, हीअ सां शिरकत कई त हीअ असां लाइ सौभाग्य मतिलबु सुठो सुठी मां क़िस्मत। दोस्तनि खे ॿुधायां त साईं जेको लास्ट ईयर टिकटॉक ते नंबर 1 ट्रेंडिंग ते गानो 1000 माण्हू अड़े 1000 भेणा साईं बिस्मिल्लाह उहो साईं उनजो जेको आवाज़ु ॿियनि बि ॻायो आहे पर साईं जन टिकटॉक ते जेको मशहूरु थियो आहे जंहिंजो आवाज़ु आहे ओरिजिनल उहो हे शहज़ादो साईं लख करोड़ साईं। मां तव्हांखे गुज़ारिश कंदुमि आहिस्ता सां 2 बोल इंशाल्लाह हाणे हा अची थो तूं या घुराए मूंखे ॿिन्ही मां हिकिड़ी त ॻाल्हि मञ तूं कंदे को मेलो ज़फ़र बि मूंसां वाह। रुसण थो ॼाणे रे गोतु रुसण। मारे छॾे नहीं इहा ई तुंहिंजी मोहबत आहे साईं। बिस्मिल्लाह असां साईं पहुची लख वियासीं, करोड़ वॾी महिरबानी। बिस्मिल्लाह त साईं अञा माशाल्लाह मानी लॻे थी पई तव्हां पोयां ॾिसो था पिया हिते ई साईं असांजो प्यारो दोस्त जेको ठीकु आहे हे पोयों त सुञाणो त असांजी कापी आहे, असांजो नंढो भाउ आहे अहसानुल्लाह भुट्टो ऐं हे आहे ॿियो दोस्त साईं जावेद साहब ठीकु आहे, नवाब शाह दौड़को असां सां गॾु असांखे जेके हिते वठी आया आहिनि ठीकु आहे असां सां गॾु आहिनि कलकोट। हिन जी मोहबत आहे, हिन जो प्यार आहे साईं माशाल्लाह। ख़ैर सां ॾिसो मानी लॻी वई आहे, पाणी रायतो बोतलां मंदी साईं अरबिक स्टाइल में। अरबिक कल्चर में साईं आहे हेठि मानी जो रिवाज़ कालीन विछाए ऐं मंदी साईं। बसि थोड़ी देरि में तव्हांखे इहो ॾेखारियूं था, काफ़ी दोस्त वग़ैरह आयल आहिनि हिते ऐं उस्फान आहे साईं मके ऐं जिदा जे विच में हिकिड़ो शहर आहे उते साईं आयल आहियूं। न न साईं असांजी ख़ुशकिस्मती आहे जो तव्हां सां हिते मुलाक़ात थी वई, तव्हां मिली वियो। जी साईं चम्मच मां 2 दफ़ा आयो आहियां प्रोग्राम वग़ैरह बिल्कुलु अॼु दोस्तनि असांजा प्रोग्राम रखायो आहे। गुलाम मैसर साहब ऐं अली हसन जमाली साहब जो अली शेर जमाली साहब बेहद शुक्रगुज़ार सभई दोस्त मेरी प्यारा आहिनि प्रोग्राम में मौजूद आहिनि। गुलाम साईं जीअं त उस्ताद बुखारी जा कुझु चंद सिटूं आहिनि अल्फाज़ तव्हांखे ॿुधायां पियो। जीअं ई ख़ूबसूरत महफ़िल अॼु सजाई वई आहे अहिड़ा ई ख़ूबसूरत ॿोल आहिनि। महिरबानियूं हा असांजो तमामु बहितरीनु आर्टिस्ट नईम सिंधी जंहिं थोरे टाइम में तमामु वॾो नालो अहिड़ियूं महफ़िलूं
ॾियूं चार दोस्त जॾहिं मिलनि था ही यादगार ही महफ़िल थी वञे असांजे अमेरिका में असांजो प्यारो दोस्त ज़फर भुट्टो साहब सरदार शबीर जो असांजो प्यारो फिरी दोस्त अब्दुल करीम मस्तवी साहब असांजो प्यारो फिरी असांजे सिंधी संगत में अब्बास उमरानी अब्दुल हलीम मखून मुस्तफ़ा असांजा अनवर जो साहब मुमकिन असांजो प्यारो ख़ालिद सबरी असांजो प्यारो दिलदार तमाम प्यारा है हिकिड़ो प्यारो न हूंदुसि न ये सब प्यारा है हिकिड़ो प्यारो कोन तमाम खूबसूरत शायरी गुलाम साईं और ये हसी जिंदगी
थोड़ा दोस्त आयो पाण में एंजॉय कयो न तव्हां असांजो प्यारो दोस्त हुते ॾाढो पुराणो शाइर बि आहे मुंहिंजो पुराणो दोस्त आहे सरदार शबीर जोयो शबीर साहब ॿुधो हिकिड़ी दिल हिकिड़ो दिल प्यार कबो हली हली वञे से काचण गबरी न पवे महफिल में तब छड़ा मदहोश घणा थींदा कोई दूर मिस जलवो पसी ओ किथे गिरी न
शायरी उस्ताद बुखारी जी। महफिल हसीन तुझी दुर्गा हसीन माड़ा, महफिल हसीन तुझी दुर्गा हसीन माड़ा, है तमीर पीरा असरात रहसू असरात रहसू दर्द दिल में यार प्यार में यार न थई तने तने बुखाए तो के भी हम मिले दर्द दिल में
जानी
दुनिया को मैं बोल घता बहु बोल मिठा कई गाल तक जरा मेहर करी मजलूम हमें खुदा नाल शबीर दा ख्याल न जीण जला न तमर ते गम वॾे सूर सितम आ मिलना है मिल न तमर वाह वाह ठीक है साईं ठीक ठीक साईं खे थियो वरी कहिड़ी कबी इंशाल्लाह अली हसन घोटो बाउट ना केड़ी कंट्री में अब फुटा घड़ा घोटन में पाड़ा थी भूताणी इन्हें बड़े पाड़ा अल्लाह में बड़ा गोरी करे भावे थे आज का पोरी दे भली आज का जाए पाकिस्तान तो बताओ
जफर साहब इहे पाण बि हलूं था मदीने ही बस फाइनल बाबा हाणे इंग्लिश में ॿुधाए हिकिड़ो भाऊ खे इंग्लिश में इंग्लिश में सिंधी अलाए के सिखिया साईं तव्हां वटि ॿिया आहिनि इहे बता न भुटा साहब वरी लॻे हे बाबा सां वधीक सिखंदा कलाम जी वरी ॻाल्हि आहे एॾो जशन भलो कंदासीं गॾु पाई ॾुखिया आहे पर इस दिल में मेरे हम आकर तो देखिए कैसा सजा दिया है कैसा सजा दिया है ये घर तो देखिए इस दिल में मेरे हमदम आकर तो देखिए इस दिल में मेरे हमदम आकर तो देखिए कैसा सजा दिया है कैसा सजा दिया है ये घर तो देखिए इस दिल में मेरे हमदम आकर तो देखिए इस दिल में मेरे हमदम आकर तो देखिए इस दिल में मेरे हमदम इस दिल में मेरे हमदम आकर तो देखिए इस दिल में मेरे हमदम आकर तो देखिए ऐसा सजा दिया है ऐसा सजा दिया है ये घर तो देखिए इस दिल में मेरे हमदम आकर तो देखिए इस दिल में मेरे हमदम आकर तो देखिए तमाम खूबसूरत शायरिया हर चीज पे लिखा है सिर्फ आपका हर चीज पे लिखा है हर चीज पे लिखा है सिर्फ आपका आकर दीवानगी का मंजर तो देखिए इस दिल में मेरे हमदम आकर तो देखिए इस दिल में मेरे हमदम आकर तो देखिए फाइनल जमा लो सिंधी जमा लो ना है ना मजबूर तो बेमिसाल मुझे बस में ना है ना मजबूर सती तो बुधाया मजबूर सती तो बुधाया तो बेमिसाल मुझे बस में ना है ना मजबूर तो बेमिसाल मुझे बस में ना है ना मजबूर
बिल्कुल बिल्कुल साईं ॾाढो मज़ो आयो प्रोग्राम महफ़िल ॾाढो मज़ो आयो ॾाढो मज़ो आयो साईं, वॾी बिस्मिल्लाह, महिरबानी बिस्मिल्लाह, तव्हां अमेरिका को आयो हीअ असां आसमान में आयासीं हीअ तमामु बहितरीनु प्रोग्राम हलो ॾाढो तव्हां आयो न साईं तव्हांजी महिरबानी मोहबत लख लख टाइम कढी आयो बिस्मिल्लाह ॾाढो मज़ो आयो बिस्मिल्लाह वरी मुलाक़ात थींदी इंशाल्लाह अमेरिका में इंशाल्लाह त साईं ॾाढो मज़ो आयो तव्हांखे हूअं न त मां ज़िंदगी भर टीवी ते ॿुधो कैसेटनि में ॿुधो सीडीनि में ॿुधो अॼुकल्ह यूट्यूब ते ॿुधो अॼु लाइव वरी अहिड़े मुल्क ते बसि ॾाढी ॾाढो बहितरीनु माशाल्लाह अल्लाह पाक सुठी महफ़िल थी वई ऐं सुठा दोस्त आया सभई बिल्कुलु बिल्कुलु साईं ऐं असांजी दिलि सां तो अल्लाह पाक वॾी महिरबानी। ख़ुशि रखे आबाद रहे ईअं ई मुस्कुराईंदा रहो साईं वॾी महिरबानी महिरबानी घर में हाणे असां प्यारो दोस्त हिते मिलियो आहे मके पाक मगे भाऊ जो घर मुंहिंजो घर ये पानी मुंहिंजो पीअनि था पर बाबा नीम खे विसारे था छॾनि माना भित भित सां आहे बाबा पानी मुंहिंजो था पीअनि अच्छा पर ॿ टे ॾींहं असली पानी न मिलियो हाणे खारो आहे छा के मजबूरी कयो बाक़ी हाणे चेंज आयो यार मसलो चाहे ईद ते बस न साईं, पियो मिले पंहिंजो ख़्यालु रखिजो ॾाढो मज़ो आयो तमामु प्यारी महफ़िल सिंधी भाउर हिन ते सऊदी में जॻाई हुई सभु हाणे निकिरनि था पिया तव्हां बि पंहिंजो ख़्यालु रखिजो इंशाल्लाह जल्द मिलंदासीं अल्लाह हाफ़िज़ पर वेंदे वेंदे विसारिजो न शेयर कंदा वञिजो अदा शेयर ज़रूरी आहे